नाज़रीन मुंहिंजे दौर में पानी जी खोट ख़िलाफ़ JUI समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां वकड़ो बाईपास ते धरणो हंयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है गुलाम मुस्तफ़ा झतियाल। जी गुलाम मुस्तफ़ा, इन वक्त असी मोन के गड़े भरसा है जो वकड़ो रुगो नाड़ो है जिते JUI पारां जेका है पानी जे हथरा जो खोट ख़िलाफ़ जेको है एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे रोड ब्लॉक थी वियो आहे। उन हवाले से जेके अमीर जेके जमीयत उलमा इस्लाम जा जेके अॻवान जेके हाफ़िज़ मोहम्मद उस्मान झतियाल नसीर मेमून साहब ॿिया जेके अॻवान उन सां ॻाल्हि ॿोल कनि। अलाए केतिरी ज़मीन उन्हनि जी अञा उन में पाणी जो खुड़ो न पियो आहे। जेके रोंबा थिया आहिनि उन्हनि जो बि पाणी सुके थो पियो। हथ वठी खोट कई वई आहे। वॾेरनि जे ज़मीननि खे त पाणी मिलनि था पिया, लेकिन ही मज़लूम आवाम गरीब मिसकीन जंहिंजो गुज़ारो ई इन फसल ते आहे। जेकर इन्हनि खे पाणी न मिलियो त इन्हनि जो छा हाल थींदो। जे अंदरि कहिड़ी दुआ निकिरंदी हिन हुक्मराननि जे लाइ। हुक्मरान पंहिंजी अयाशी में मस्त आहिनि, लेकिन आवाम जो हारिन जी ॻाल्हि कनि था पिया, पर अमली तौर ते उन्हनि वटि को बि हारिन जे लाइ कोई पैकेज न आहे। असांजूं ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि, असांजा रोंबा सुकी रहिया आहिनि, असांजा ॿिज सुकी रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं काफ़ी 100 एकड़ ज़मीन अहिड़ी आहे जिते पाणी जो फुड़ो न पहुतो आहे। जिन्हनि रोंबो कयो आहे त उन्हनि जो रोंबो हिन वक़्तु सड़ी रहियो आहे। के ॿिज सड़ी विया, हाणे रोंबा सड़ी रहिया आहिनि। त 70% हिन वक़्तु ज़मीन गैर आबाद थी रही आहे। 70%, 30% भी वॾी मुश्किल सां आबाद थींदी। तमामु वॾी खोट नज़र अची रही आहे। अॼु इन जे करे असां धरणो हयो आहे। सही धरणो तेसी ताईं जारी रहंदो, तेसी ताईं उहो असां सां गॾु ॻाल्हियूं नथो करे, असांजा मुतालबा नथो मञे। असांजो मुतालबो त इहो ई आहे त असांखे पाणी ॾियो, असांजूं ज़मीनूं गैराबाद पियूं थियनि। असांजूं हे ॿिज तव्हां ॾिसो त ॿिज सड़ी रहिया आहिनि। जेके फ़सुल असां कया आहिनि उहे फ़सुल ॿियूं जेके ज़मीनूं रहिजी वियूं छो हाइब्रिड ॿिजनि जो टाइम पूरो थी वियो। बाक़ी हाणे जेके रोंबा कया आहिनि उहे बि सड़नि था पिया। तव्हां जेके JUI अॻवाननि जूं जेके ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेसीं ताईं जेकॾहिं असां सां का बि ज़िले इंतिज़ामिया जेसीं ताईं असां सां जेको ख़ातिरी पाणी जे लाइ जेको न कराईंदी त एसी ताईं असांजो जेको जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। हिन वक़्तु जेका आहे त ट्रांसपोर्ट जेका आहे त ॿिन्ही तरफ़नि खां जेका आहे त उहा बंदि थी वई आहे। एयरपोर्ट रोड जेको आहे हिन वक़्तु ब्लॉक आहे। ईंदड़ वींदड़ जेका आहे उहा ट्रैफ़िक जेका आहे उहा मुतासिर थी आहे। जेका माण्हू जेके ॾुखाई पैदा थी वयूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको JUI अॻवाननि जो जेको धरणो आहे हिन वक़्तु जेको आहे त वकड़ा जेको आहे त ॻोठ जी भरिसां जेको आहे मोहन तोड़ एयरपोर्ट रोड बंदि करे उहो ब्लॉक कयो आहे। ऐं धरणो हिन वक़्तु जेको आहे JUI वारनि अॻवाननि जो जेको जारी आहे। जी।